जी शेख साहब, अॼु पीपल्स बस सर्विस जो इफ्तिताह कयो पियो वञे, 10 बसिस आंदियूं वयूं आहिनि, छा चवंदा? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त सिंध हुकूमत जे ट्रांसपोर्ट खाते वारे जेको आहे सूबाई वज़ीर तरफ़ां जेको आहे बिल्कुलु मिलियल आहे त पीपल बस सर्विस जो जेको इफ्तिताह थियो वियो बसियुनि जो, उहे खैरपुर पहुतल आहिनि। अॼु जेको आहे सो खैरपुर जे इंपीरियल बैंक्वेट हॉल में जेको आहे इहा पीपल बस सर्विस जे इफ्तिताह वारी जेकी तकलीफ़ आहे उहा मुनक़िद कई वई आहे। कुझु ई देर में जेको आहे सिंध सीनियर सूबाई वज़ीर शबीर इनाम मेमन जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मक़ामी जेको आहे उहे स्टेक होल्डर्स जेके आहिनि अॻवान आहिनि उन्हनि सां गॾिजी करे जेको आहे सो हिते तकरीब में पहुचंदो ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मॉडर्न बस टर्मिनल ते जेको आहे इन पीपल बस सर्विस जो इब्तिदा कंदो। इन सिलसिले में खैरपुर वासी वॾो पुरजोश नज़र अची रहिया आहिनि। उहे चई रहिया आहिनि त सिंध हुकूमत जे असीं इन क़दम खे जेको आहे असां साराहे रहिया आहियूं त सिंध हुकूमत जेको आहे खैरपुर वासियुनि लाइ हिकु बहितरीन जेको आहे उहो क़दम थियो आहे, जंहिंमें खैरपुर वासियुनि खे जेको आहे सो पीपल बस ज़रिए जेको आहे सो हिकु बहितरीन सफ़री सहूलियतूं मिलंदियूं। हिन सफ़री जेके सहूलियतूं आहिनि पीपल बस जा जेके आहिनि खैरपुर में 2 रूट मुक़ररु कया विया आहिनि। हिकु रूट जेको आहे उहो खैरपुर खां जेको आहे सो रानीपुर ताईं मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त ॿियो रूट जेको आहे उहो खैरपुर खां रोड़ी ताईं मुक़ररु कयो वियो आहे। जेको रानीपुर ताईं रूट आहे, जेके कोच बसूं जेके आहिनि उहे विच शहर मां जेको आहे सो मरियम तोप, उन खां बाद में पंजटी, उन खां बाद में शाहपुर लतीफ यूनिवर्सिटी, कोट बंगलो, कोट जी कुंभ शहर खां क्रॉस कंदे जेको आहे उहो वया रानीपुर पहुचंदियूं, जंहिंखां पोइ उहो ॿीहर जेको आहे उहो खैरपुर पहुचंदियूं। जॾहिं त जेको खैरपुर खां रोड़ी वारो जेको रूट आहे उन रूट में जेके बसूं जेके हलंदियूं उहो ठेड़ी शहर खां क्रॉस कंदियूं। उन खां बाद में क़ौमी शाहराह अचे पियो। क़ौमी शाहराह ते मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे ॻोठ आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, करमाबाद आहे, कुफरी आहे, इन खां बाद में जेको आहे सो बबलो अचे पियो ऐं इन खां बाद में रोड़ी आहे, जंहिंखां पोइ उहे ॿीहर जेके बसूं आहिनि उहे जेको आहे सो खैरपुर बस टर्मिनल ते पहुचंदियूं।